अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सभिनी ॿुधंदड़ सॼणनि खे अब्दुल्ला सूमरो जो सलाम। उमेद त ख़ैर ख़ैरत सां हूंदा। पोएं प्रोग्राम में पाण ऑस्ट्रेलिया जे शहर मेलबोर्न ऐं आसपास जे सयाहती जायुनि बाबति ॼाण हासिल कई हुई ऐं गॾिजी घुमिया हुआसीं। अॼोको प्रोग्राम उन सिलसिले जी ॿी कड़ी आहे जंहिंमें पाण उत्तर ओलह अफ्रीका जे मुल्क मोरक्को जे कुझु सयाहती जॻहियुनि खे गॾिजी घुमंदासीं। नवनि ॿुधंदड़ दोस्तनि लाइ मूं बाबति थोरो तारुफ़ त दोस्तो मां सुहिणी सिंध जे सयाहती परगिणे जे ऐं सिंधू दरिया जे कप ते आबाद मोरे शहर जो आहियां ऐं हिन वक़्तु मां उत्तर यूरोप जे मुल्क स्वीडन जे गादीअ वारे शहर स्टॉकहोम में गुज़िरियल 10 सालनि खां रहाइश पज़ीर आहियां। रूहानी तौर मां हिकु सैलानी आहियां। अलाह साईं हिन दुनिया खे तमामु सुहिणो ख़लक़ियो आहे त पोइ छो न पाण मालिक जी हिन सुहिणी तख़लीक़ खे पंहिंजनि अखियुनि सां ॾिसूं ऐं परखियूं। मां आहियां त स्वीडिश पर गुज़िरियल 25 सालनि खां डेनमार्क ऐं कॾहिं कॾहिं नॉर्वे में रहां थी। पेशे जे हवाले सां मां नर्स आहियां। जहाज़ स्टॉकहोम खां मराकश तरफ़ तेज़ीअ सां उॾरी रहियो हो। जहाज़ में मुंहिंजे भरिसां वेठल 54 सालनि जी ऐन मूंखां पुछियो त तूं मराकश में कहिड़ी होटल में रहंदे ऐं कहिड़ियूं जायूं घुमण जो सोचियो ऐं रिथियो अथई। मूं खेसि होटल जो नालो टेम्पो ऐं रोड जो नालो अबू बकर सिद्दीक़ ऐं उमर बिन अल ख़िताब ॿुधायो त उन ते पाण वराणी त मुंहिंजी बि होटल उन ई इलाइक़े में आहे पर होटल जो नालो अमानी आहे, जेका पोइ ख़बर पई त उहा 2-3 मिंटनि जे पंध ते हुई। मूं खेसि ॿुधाए त मराकश जंहिंजी माना आहे अलाह जो शहर या घर शहर घुमण खां पोइ आउं घणे क़दुरु वुर्ज़ा ज़ात जंहिंजी माना आहे रेगिस्तान जो दर वेंदुसि जिते एत बिन हुदू जो कसर आहे यानी कि किलो आहे उते जेको ॾिसण वटां आहे। ॿियो एटलस जबलनि जी वादी ओरिकाब शायदि वञा ऐं उनखां सवाइ उत्तर एटलांटिक समुंड जे किनारे ते आबाद शहर अलसवेरा पिणु वेंदुसि। इन ॿुधायो त हूअ हिते मूंखां कुझु वधीक अरसो गुज़ारींदी ऐं मुल्क खे चङीअ तरह घुमंदी। जहाज़ जीअं ई मराकश शहर जे हवाई अॾे ते लहण जी कई त आसपास जो इलाइक़ो ज़ाहिर थियणु लॻो। ॿारनि फुटबॉल रांदि पए कई। ॿार रांदि में एॾो त मगन हुआ जो मथे जहाज़ ॾांहुं ॾिठऊं ई कोन जीअं पाण सिंधी जहाज़नि खे ॾिसंदा आहियूं। मराकश पंहिंजे सुरनि जे रंग जी इमारतुनि करे बि सुञातो वञे थो ऐं शहर कुझु वक़्त खां वठी सयाहनि जी तवजो जो मर्कज़ थियो आहे जिते यूरोप जे खोड़ मुल्कनि मां सिधा जहाज़ भरिजी अचनि था। किन माण्हुनि जो ख़्यालु आहे त जीअं त थाईलैंड में सोनामी आई त सभिनी अयाश परस्त माण्हुनि जो ध्यानु हिन तरफ़ वियो ऐं उन्हनि खे मराकश में बि उहो सभु कुझु मिलणु लॻो जेको हिननि खे थाईलैंड में मिलंदो हो। पर हाणे मराकश में हर क़िस्म जा सयाह घुमण अचनि था जिन में यूरोप जे माण्हुनि जो तइदादु तमामु घणो आहे। हिते मूंखे को धर्म ऐं आज़ादी ॿई गॾु नज़र आया। होटल जे कमरे ते सामान रखे थोरो थक भञी शहर जो रुख़ कयुमि, ख़ासि तौर ते जामिया अल फना स्क्वायर वारे पासे। स्क्वायर तमामु वॾो आहे जिते हर वक़्तु मक़ामी माण्हू ऐं सयाह नज़र अचनि था। हिन स्क्वायर ते सुबुह खां वठी गहमा गहमी शुरू थिए थी जेका वेंदे राति जो देरि ताईं जारी रहे थी। खाधे पीते जा स्टॉल, करतब ॾेखारींदड़ मदारी, जादूगर, नाचू, रोज़मरह जी शयुनि जा स्टॉल, वांदा छोकिरा ऐं वांदियूं छोकिरियूं हर वक़्तु नज़र ईंदा। हीउ स्क्वायर उत्तर अफ्रीका जे रवायती सक़ाफ़ती ऐं तिजारती मर्कज़ जो हिकु लाजवाब मिसाल आहे। स्क्वायर जे आसपास वरी हथ जे हुनर जा दुकान, होटलूं, कहवा खाना जाम नज़र ईंदा। उन जाम अल्फना यानी मस्जिद वारे चौंक ते घुमंदे घुमंदे राति जा 11 थी विया ऐं थकावट बि थियणु लॻी। सो पंधु वापसि होटल ते आयुसि। होटल जे कमरे ते टेलीविज़न बि हुई पर मां घणे क़दुरु टेलीविज़न कोन ॾिसां। ॿिए ॾींहुं सुबुह जो नाश्तो करण लाइ होटल जी लाबीअ खां थींदो अची स्विमिंग पूल जे भरिसां वारी टेबल कुर्सी वाले रहियमि। अञा उते ई वेठो हुउसि त ॿिनि मायुनि खे पंजाबी ऐं उर्दू में ॻाल्हाईंदे ॿुधुमि ऐं थोरी देरि खां पोइ उन्हनि सां ॻाल्हि ॿोल शुरू थी। ॿई माउ धीउ पंहिंजे पुट ऐं भाउ जी शादी जे सिलसिले में मराकश आयल हुयूं। वॾी उमिरि जी माईअ ॿुधायो त मां असुल में रावलपिंडी जी आहियां पर शादीअ खां पोइ गुज़िरियल 50 सालनि खां असां लंडन में रहंदा आहियूं। छोकिरीअ ॿुधायो त संदसि भाउ सां हितां मराकश जी छोकिरी लंडन में गॾु पढ़ी हुई ऐं हाणे नौकिरी बि साॻी कंदा आहिनि।
मूंखे वधीक ॿुधायूं त सुभाणे असांजा लॻभॻि 50 ॿिया माइट बि ईंदा, कुझु पाकिस्तान खां ईंदा ऐं कुझु वरी इंग्लैंड खां ईंदा। माउ ईंदी मूंखे बि दावत ॾिनी, मूं संदन महिरबानी मञी पर मज़रत पिणु कई ऐं ॿुधायो मान त मुंहिंजो टूर बुक थियल आहे, सो मां रोज़ु नाश्ते खां पोइ मराकश जे ॿियनि शहरनि ॾांहुं निकिरी वेंदुसि ऐं राति देरि सां वापसि मराकश शहर ईंदुसि। अॼु सॼो ॾींहुं मराकश शहर घुमण लाइ हुयो। उन खां पोइ रुॻो राति जो ई वापसि वञिणो हुयो। जामिया अल-फना वारे चौंक में ॾींहं जो बि वरी गहमा गहमी लॻी पई हुई। दलाइल ख़ैरात जे ख़ालिक हज़रत इमाम जाज़ूली जी मज़ार ते हाज़िरी भरण ऐं मुख़्तलिफ़ कसर ऐं महल ॾिसण खां पोइ आउं मराकश जी ढक बाज़ार, जंहिंखे मराकश जा माण्हू मदीना बाज़ार सॾीन, ॾिसण लाइ वियुसि। मराकश जी हिन मदीना बाज़ार में घुमण खां पोइ मूंखे इस्तंबुल जी ग्रांड बाज़ार यादि अची वई, पर हिन मराकश जी मदीना बाज़ार जे अॻियां उहा इस्तंबुल जी बाज़ार सफ़ा मामूली नज़र आई। हिन बाज़ार जी मशहूरु ॻाल्हि उहा आहे त हिते हिकु दफ़ो अंदरि वञण खां पोइ ॿाहिरि निकिरणु तमामु ॾुखियो आहे ऐं उन लाइ उतां जे मक़ामी माण्हुनि जी मदद वठणी पवे थी। अघनि जे हवाले सां हिते बि साॻियो पठाननि वारो लकाउ आहे, यानी जेकॾहिं चवनि 5000 त 500 में राज़ी थी वेंदा ऐं का शइ वठी थोरो अॻिते वञो त अहसासु थींदो त शायदि फुरिजी आयसि, अञा बि घटि चवान। हा, बहरहाल आउं ख़रीदारी न हुअण जे बराबरि कंदो आहियां, जेका सफ़र में तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे। माण्हू सामान ढोइण खां बची पवे थो। मराकश हथ जे हुनर जे शयुनि जो लाजवाब शहरु आहे, बल्कि सॼे मोरक्को में हथ जे हुनर जे शयुनि जो वॾो नालो आहे। मथां वरी ही शयुनि खे सींगारे रखण में पिणु माहिर आहिनि, कमाल जा वापारी आहिनि। मजाला जो को सयाह दुकान में घिड़ियई का शइ वापसि वठण खां बग़ैर दुकान खां ॿाहिरि अचे। बाज़ार में घुमंदे घुमंदे 3-4 कलाक गुज़री विया, पर हाणे साईं बाज़ार मां मोर जो सूमरो कीअं निकिरे। कुझु माण्हुनि खे वॾे वाक़े सलाम वराए पुछंदो वियुसि, पर कमु घणो हुयो। बहरहाल एतिरी पक हुई त ॿाहिरि निकिरी ज़रूरु वेंदुसि। थोरो अॻिते हलंदो वियुसि त ऐन ते नज़र पई। साणसि गॾु हिकु टूरिस्ट गाइड बि हुयो। पोइ दिली दिलि में गदगद थियण लॻुसि त सूमरो हाणे बाज़ार मां सवलाई सां ॿाहिरि निकिरी वेंदो। ऐन मराकश मां ऐं मां ख़ासि करे हिन बाज़ार मां ॾाढो मुतासिर हुयुसि। ऐन ॿुधायो त हीअ बाज़ार मां हर ॾिसणु ईंदसि ऐं एसि ताईं ईंदसि जेसिताईं पाण ॿाहिरि अकेली न निकिरी सघां। ऐन जे हथ में ख़रीदारीअ जूं थेलियूं ॾिसी मूं खेसि चयो, हीअ मराकश जा अरब ऐं बरबर वॾा तेज़ आहिनि, सयाहनि खे कुझु न कुझु खणायो छॾीनि। पाण ज़ोर सां खिली चयईं, हा बिल्कुलु ईअं आहे। जामिया अल-फना जे वेझो हिकु रेस्टोरेंट ते मूं ऐं संदसि गाइड मराकश जी मशहूरु डिश ताजिन खाधी। ताजिन असल में ठिकर जो थांव आहे जंहिं में हू कुझु बि पचाए सघनि था, जीअं कुकुड़ ताजिन, ॿकरी रिढ या ॻऊं जो गोश्त, ऐं उन सां गॾोगॾु उन में ॿी बि का साई भाॼी ज़रूरु विझनि। जीअं ईरान में कहवा खाना चांहि मशहूरु आहे, त हिते वरी फूदने जे ताज़नि पननि जी चांहि वॾी मशहूरु आहे, तमामु सवादी थिए। मानीअ खां पोइ आउं ऐं ऐन पंधु पंहिंजनि होटलुनि ॾांहुं विख वधाई। ऐन पंहिंजी होटल में वेंदे मूंखे चयो त मां शायदि तोसां गॾु अलसवेरा घुमण लाइ हलां, ईअं करण सां असां ॿिन्ही जा पैसा बची पवंदा। मूं हथलो ॾेई चयोमांसि, हा को मसइलो न आहे, ऐं मां ओॾां 20 फेबरवरी ते वेंदुसि। सुबुह जो वरी नाश्ते ते वॾी माई, संदसि धीउ ऐं हिकु ॿी औरत नज़र आई। वरी ॻाल्हि ॿोल शुरू थी। माई ॿुधायो, हीअ बि मुंहिंजी धीउ आहे ऐं लंडन में हिकु पाकिस्तानी वकील सां शादी थियल अथसि। वधीक ॿुधायईं त अॼु ख़ैर सां शादी थींदी, महिमान बि सभु अची विया आहिनि। पोइ महसूसु थियो त ॼण अधु होटल पाकिस्तानियुनि सां भरियलु हुजे। अॼु मूंखे हिकु टूरिस्ट सूंहें जमाल सां वुर्ज़ा ज़ात वारे पासे रेगिस्तान में वञिणो हुयो, जिते कसर एत बिन हुदू ॾिसणो हुयो ऐं वुर्ज़ा ज़ात जो शहर पिणु। जॾहिं सफ़र शुरू थियो त मूं महसूसु कयो त हिते हर 10-15 किलोमीटरनि खां पोइ ज़मीन जो लैंडस्केप बदिलिजी वियो पिए। मैना सावक, वरी रुञ, किथे किथे बर्फ़, एटलस पहाड़नि जी बर्फ़ मां गुज़रणो पियो। हिकु लाइन में खणी चइजे त मोरक्को मिनी पाकिस्तान हुयो। पाकिस्तान खे जेकॾहिं घुमणो आहे त उहे सभु शयूं, यानी पहाड़, रेगिस्तान, खुलियल मैदानी इलाइक़ा ॾिसण लाइ घणो वक़्तु खपे, पर मोरक्को में उहो कुझु ॾींहंनि में मुमकिन आहे। मोरक्को में माण्हू उठनि ऐं घोड़नि सां गॾोगॾु गॾहनि ते पिणु जाम सवारी कनि था। रोड भरिसां स्कूलनि जा
ॾाढा ॿार लिफ्ट वठण लाइ अंगूठो ॾेखारीनि था। मूं जमाल खां पुछियो त तव्हां हिते लिफ्ट न ॾींदा आहियो छा? चयईं आउं जॾहिं अकेलो हूंदो आहियां त पोइ लिफ्ट ॾेई छॾींदो आहियां, न त न। मूं चयोमांसि मूंखे को एतिराज़ु न आहे, जेकॾहिं तूं कंहिं खे भली पाण सां गॾु खणी मंज़िल ते पहुचाईं त बहितर आहे। हर हिक शहर जे ॿाहिरां जॾहिं गाॾी पहुती पए त उते मख़सूस जॻह ते बीहारणी थी पई ऐं तेसिताणी हलण जी इजाज़त न हुई जेसिताणी पुलिस वारा इशारे सां वञण जो न चवनि। शहर में अचण ऐं निकिरण ते थोरो कंट्रोल हुयो। मुंहिंजो ख़्यालु आहे त शायदि उहो उन करे था कनि जो त मोरक्को स्पेन ऐं यूरोप सां गॾियल आहे, त मतां किथे अफ्रीका जे ॿियनि मुल्कनि जा माण्हू गैर क़ानूनी संदन मुल्क जो इस्तेमालु करे यूरोप न हलिया वञनि। ऐत बिन हुदू जो कसर कंहिं दौर में मराकश ऐं सहारा जे विच में कारवां जे कमु ईंदो हो। अॾावत जो शाहकार हुयो। नंढा नंढा घर ऐं उन्हनि जी हिफ़ाज़त करण लाइ भितियूं ऐं कुंडुनि ते वॾी हिफ़ाज़ती टावर ऐं ब्रिज अथसि। उते हिकिड़ी मुसवरी जी शाहकार तस्वीर पियल हुई जंहिं ते लिखियलु हो, हिते हिन किले खां उठनि ते माले जे शहर टिम्बकटूअ ताईं 52 ॾींहं लॻंदा। माना उन दौर में सहारा रेगिस्तान में किलोमीटरनि जे बदिरां सफ़र ॾींहंनि में ॻणींदा हुआ। मूंखे कुझु वक़्त लाइ लॻो शायदि मां बि उन पुराणे वक़्त में पहुची वियो आहियां। कसर में हिन वक़्तु हथ जे हुनर जे शयुनि जा दुकान हर चाढ़ीअ ते हुआ, पर हिते मराकश वांगुरु सयाहनि सां ज़ोरी न पई कयाऊं। ऐत बिन हुदू जो ही कसर हॉलीवुड जी फिल्मुनि में अचण खां पोइ पिणु काफ़ी मशहूरु थियो आहे। ग्लेडिएटर, गेम ऑफ थ्रोन, इंसेप्शन, लॉरेंस ऑफ अरेबिया ऐं ॿियनि काफ़ी फिल्मुनि जा ॻच सीन हिन कसर में भरियल आहिनि। जमाल ॿुधाए त हाणे बॉलीवुड बि हिते मोरक्को में फिल्मुनि लाइ अचे पई, पर पाण खे ख़बर न आहे त बॉलीवुड जी कहिड़ियुनि फिल्मुनि में हिन कसर या इलाइक़े खे ॾेखारियो वियो आहे। वुरज़ाज़ा जो शहर ऐं संदसि कस्ब तौरब्रुत ॾिसण खां पोइ जमाल हिकु स्कूल जे अॻियां अची जीप बीहारी ऐं ॿुधायईं त हीउ स्कूल फिल्म जेल ब्रेक में जेल तौरु फिल्मायो वियो हो। पहिरियां हिते फिल्म ठाहिण लाइ ठाहियो वियो ऐं पोइ उतां जे इंतिज़ामिया खे ॾिनो वियो त जीअं उन में स्कूल खोले ॿारनि खे सहूलियत ॾिनी वञे। वुरज़ाज़ा जे भरिसां अरब लीग नूर सोलर पावर स्टेशन क़ाइमु कई आहे, जेका 580 मेगावाट बिजली पैदा करण जी गुंजाइश रखे थी। अलसवेरा मराकश शहर खां को तमामु घणो परे न हो। मज़े सां निंड करे तयारु थी होटल जी लॉबीअ में आयुसि त जमाल जो नंढो भाउ इहे बिन यासीन मुंहिंजो इंतज़ारु करे रहियो हो। अॼु एन बि असां सां गॾु हलणी हुई। खेसि असां संदसि होटल जे अॻियां अची खयूं ऐं सफ़र लाइ रवाना थियासीं। जीअं जीअं मराकश शहर खां ॿाहिरि निकितासीं त धूड़ जो तूफ़ान शुरू थी वियो, जेको काफ़ी वक़्त ताईं पीछो कंदो रहियो, पर आख़िर असां खेसि पोइ ते छॾे अॻिते वधंदा वियासीं। वाट ते बिन यासीन असांखे आर्गन तेल जी हिकु वॾे दुकान ते वठी आयो, जेको रोड सां ई हुयो ऐं उते फ्रांस जे सयाहनि जी वॾी गहमा गई हुई। फ्रांस जा सयाह शायदि मोरक्को खे पंहिंजो वतन ई सम्झनि था, छाकाणि त फ्रेंच ॿोली पिणु मराकश में ॻाल्हाई वञे थी, बल्कि ॻाल्हाई घणी फ्रेंच ॿोली ॻाल्हाई वञे थी उते। मोरक्को जा माण्हू हिक ई वक़्तु फ्रेंच, स्पेनिश, अरबी, अंग्रेज़ी ऐं बर्बर ॿोलियूं ॻाल्हाइनि था। ॿोलियुनि जी अहमियत ते वरी कंहिं ॿिए कालम में ज़रूरु लिखंदुसि। ऐं हिन दुकान तां कुझु ख़रीदारी कई, जिन में अर्गन तेल मां तयारु थियल क्रीमूं, साबुण ऐं ॿियो अलाए छा छा शामिलु हुयो। वाट ते रेढार ऐं बकरार मोरक्को जी मख़सूस कमीज़ुनि में पंहिंजे माल खे चारे रहिया हुआ। उन जी दुनिया शायदि रुॻो उहा ई हुई। अलसवेरा, जंहिंजो पुराणो नालो मोगोदोर बि हुयो, में दाख़िल थियासीं त अंदाज़ो लॻी वियो त हीउ शहर हिप्पी ऐं जिप्सी माण्हुनि जी अमाजगाह आहे। हर हंधि उहे नज़र ईंदा। मोरक्को जे ओलह में एटलांटिक समुंड जे किनारे हिन शहर ते पोर्चुगीज़नि ऐं फ्रेंचनि जो कब्ज़ो रहियो आहे। शहर जी इमारतुनि जो रंग अछो ऐं नीरो आहे, जेको इंतिहाई सुहिणो ऐं दिलफ़रेब लॻे थो। हिन शहर में यहूदियुनि जो वणिज वापार ते तमामु घणो असरु रहियो आहे, पर शायदि पोइ हितां लॾे कंहिं ॿिए हंधि हलिया विया आहिनि, पर संदन इबादत गाह अञा उते मौजूदु आहे। थी सघे थो त कुझु घर अञा बि उते रहंदा हुजनि। बाक़ी मराकश में अॼु बि यहूदियुनि जो इलाइक़ो मौजूदु आहे, पर ज़ाहिरी तौरु शायदि ख़बर न पवंदी त हीअ मुस्लमान आहिनि या यहूदी आहिनि। अलसवेरा मां एटलांटिक समुंड जो नज़ारो इंतिहाई सुहिणो आहे। मथां वरी जॾहिं सयाह उते सर्फिंग था कनि त समुंड में अञा वधीक रौनक वधियो वञे। हिते समुंड किनारो इंतिहाई साफ़ सुथरो हुयो। मुहाणनि जो सॼो मच्छी फसाइण जो बि वॾो कमु हुयो। ॿेड़ियूं तक़रीबन सभु
नीरे रंग जूं हुयूं ऐं उन्हनि खे अॼु बि देसी तरीक़े सां 15-20 माण्हुनि गजी पाणीअ में थी लाथो या वरी वापसि पाणीअ मां थी कढियो। हिन शहर खे समुंड वारे पासे खां पिणु पुराणे दौर जूं भितियूं अञा ताईं अॾियल हुयूं। शहर में घणो वक़्तु रुला करे पोइ मराकश शहर ॾांहुं वापसी कई। हिकु दफ़ो वरी मां ऐं संदसि धीअरुनि नाश्ते वारी जॻह ते मुलाक़ात थी। शादीअ जा फ़ोटू बि ॾेखारियऊं। मूं खेनि संदसि पुट ऐं छोकिरियुनि खे संदनि भाउ जी शादी जूं मुबारकूं पिणु ॾिनियूं ऐं ॿुधायो त मां अॼु एटलस पहाड़ जे ओरिका वैली घुमी पोइ उतां खां हवाई अॾे ते हलियो वेंदुसि। माईअ तमामु घणियूं दुआऊं ॾिनियूं। अॼु जमाल ऐं संदसि भाउ बिन यासीन ॿई गॾु हलणा हुआ। इन बि असांखे जॉइन कयो। ओरिका वैली वेंदे वाट ते जमाल असांखे हिकु बर्बर ख़ानदान जे घर में सुबुह जो हिकु दफ़ो वरी नाश्तो कराइण लाइ वठी वियो, जिते ढॻीअ जे खीर जो मखणु माखी, ताज़ा नान ऐं फूदने जे पननि जी चांहि शामिल हुई। बर्बर ख़ानदान जो रहण करण बि ईअं हुयो ॼण सिंध जे कंहिं सुखे सताबे ॿाहिराड़ी जे घर जो हुजे। ओरिका वैली बि ईअं लॻी ॼण पाकिस्तान जे उतरनि इलाइक़नि जो को तफ़रीही माॻु। जबलनि मथां भोला, पाणी जा वहकरा ऐं उन्हनि वहकरनि जे भरिसां कुर्सियूं टेबलूं, कुझु पाणी जे अंदरि जॻह ठाहे उते बि पट या कुर्सियुनि ते वेहण जी जॻह ठाहियल हुई। असांखे उते वरी हिकु मक़ामी सूंहों करणो पियो जेको असांखे मथे जबल जी चोटीअ जे पहाड़ में हिकु आबशार ते वठी हलियो। उते बि यूरोप जे सयाहनि जी घणाई हुई। हथ जे हुनर जा दुकान जिन ते कारीगर संदनि किरत खे लॻा पिया हुआ। मूंखे उते हिकु कारीगर इंतिहाई मुतासिर कयो जेको पथरनि खे घड़े उन्हनि मां मुख़्तलिफ़ पथरनि जा जानवर ठाहे रहियो हो। घोट कुंवार पंहिंजे घर ख़ुशि, पोड़ी माउ खे बि सुकून त संदसि आख़िरी पुट जी शादी थी वई। सूमरो उहो ई साॻियो वरी जहाज़नि में हितां खां हुत रुला जे पोयां। पर उन ई क़िस्म जी रुला में सचपच त ॾाढो मज़ो आहे। पंजाबीअ में चवंदा आहिनि रुल ते गया पर चस आ गई है। वापसीअ ते जमाल बिन यासीन ऐं मंझंदि धारे मूंखे मराकश जे हवाई अॾे ते लाथो ऐं पाण रमंदा रहिया। दोस्तो, उमेद त प्रोग्राम पसंदि आयो हूंदो। अव्हांजे रायनि जो इंतज़ारु रहंदो। ईंदड़ दफ़े वरी हाज़िर थिबो दुनिया जे कंहिं ॿिए सयाहती जॻह बाबति। तेसि ताईं इजाज़त ॾींदा। ख़ुदा हाफ़िज़ ऐं सदाईं गॾु। दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए। सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।